मास्तरनि जी भर्तियुनि लाइ टेस्ट वरिता वेंदा। टेस्ट 6 सेप्टेम्बर ते वरिती वेंदी। सिंध में मास्तरनि जी भर्तीअ लाइ 3,72,000 उम्मीदवारनि जूं दरख़्वास्तूं मंज़ूर कई वयूं आहिनि। टेस्ट 6 सेप्टेम्बर ते वरिती वेंदी। JST लाइ टेस्ट 6 खां 11 सेप्टेम्बर ऐं PST लाइ टेस्ट 13 खां 19 सेप्टेम्बर ताईं थींदी। अपडेट्स मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सखर मां KT न्यूज़ रिपोर्टर जान मोहम्मद महर। जी जान मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सभा IBA सखर जे तरफ़ां जो टेस्टिंग इदारो आहे SPS उन जे तरफ़ां सिंध में प्राइमरी ऐं JST टीचर्स जी भर्तीअ जे लाइ टेस्ट वठण जे हवाले सां बाक़ाइदा फ़ैसिलो कयो वियो आहे त 6 सेप्टेम्बर खां टेस्ट वठण जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। 6 सेप्टेम्बर खां 11 सेप्टेम्बर ताईं JST टीचर्स जे लाइ टेस्ट वरिती जॾहिं त उन खां पोइ 19 सेप्टेम्बर ताईं वरी प्राइमरी टीचर्स जे भर्ती जे लाइ ॿिए मरहले में टेस्ट वरिती वेंदी ऐं इहे टेस्टूं लाॻीतो 6 सेप्टेम्बर खां 19 सेप्टेम्बर ताईं जारी रहंदियूं। इन सिलसिले में SPS जे सरबराह ॿुधायो आहे त मजमूई तौर ते 4,98,000 उम्मीदवारनि जे तरफ़ां टीचर तौर भर्ती जे लाइ कागज़ जमा कराया विया हुआ ऐं उन्हनि जी छंड छाण करण खां पोइ हिन वक़्तु 3,72,000 उम्मीदवारनि जी जेके दरख़्वास्तूं आहिनि उहे क़बूल कयूं वयूं आहिनि ऐं उन्हनि जे तरफ़ां चालान फीस जेका आहे उहा बि जमा कराई वई आहे। समूरा कागज़ जेके आहिनि उहे बि जमा कराया विया आहिनि ऐं 6 सेप्टेम्बर खां जेका टेस्ट आहे उहा मुनक़िद कई वेंदी। अव्हांखे ॿुधायूं त सिंध में मजमूई तौर ते 46,549 टीचर्स जी भर्ती कई वेंदी। सिंध हुकूमत जे तालीम खाते जे तरफ़ां हिन सिलसिले में आगाही ॾिनी वई आहे त PST तौर ते 14,039 टीचर्स ऐं JST जूं जेके जायूं आहिनि उहे 32,510 आहिनि। मजमूई तौर ते 46,549 टीचर्स भर्ती कया वेंदा। जंहिंजी टेस्ट जेका आहे उहा IBA सखर जो टेस्टिंग इदारो SPS वठंदो ऐं जंहिंमें शामिल थियण जे लाइ 3,72,000 उम्मीदवारनि खे अहल करार ॾिनो वियो आहे। 6 सेप्टेम्बर खां टेस्ट जेका आहे उहा शुरू थींदी। हिन सिलसिले में SPS जे सरबराह ज़ाहिद हुसैन खंड KT खे ॿुधायो आहे त समूरियूं जेके टेस्ट आहिनि उन्हनि जी निगरानी CCTV कैमराउनि जे ज़रिए कई वेंदी ऐं टेस्ट वारे ॾींहं ते ई जेके बि उम्मीदवार हूंदा उन्हनि खे एंसर शीट जेका आहे उनजी कार्बान कापी फराहम कई वेंदी ऐं साॻे ई ॾींहं ते रिज़ल्ट जेको आहे उहो उनजी की जेका आहे अपलोड कई वेंदी त जीअं उम्मीदवार पूरी तौर ते पंहिंजो रिज़ल्ट जाचे सघनि। अच्छा जान मोहम्मद, करो गॾु इन बारे में बि अपडेट कजो त जेका 3,72,000 उम्मीदवार टेस्ट ॾींदा केतिरनि मरहलनि में इहा टेस्ट मुकमल थींदी? इन जे लाइ हिकिड़ो प्रपोज कयो वियो आहे शेड्यूल जंहिंमें 6 तारीख़ खां 11 तारीख़ ताईं लाॻीतो जेको आहे उहो टेस्टूं जेके आहिनि उहे JST जेके टीचर्स आहिनि उन्हनि जूं थींदियूं। पहिरियों मरहलो जेको आहे उनमें JST टीचर्स जो टेस्ट थींदी जेका 6 सेप्टेम्बर खां 11 सेप्टेम्बर ताईं लाॻीतो हलंदी ऐं डिविज़नल सतह ते जेके सेंटर आहिनि इम्तिहानी सेंटर उहे ठाहिया विया आहिनि ऐं उते हर ज़िले जा माण्हू अची करे उम्मीदवार टेस्ट थींदा। उहो मरहलो जीअं पूरो थींदो त पोइ 13 सेप्टेम्बर खां 19 सेप्टेम्बर ताईं वरी PST प्राइमरी टीचर्स जी भर्ती जे लाइ टेस्ट शुरू थींदी जेका लाॻीतो 19 तारीख़ ताईं जारी रहंदी। ॿ जेके आहिनि मरहला ठाहिया विया आहिनि अलॻि अलॻि JST जो अलॻि PST जो अलॻि ऐं मजमूई तौर ते 6 सेप्टेम्बर खां 19 तारीख़ ताईं टेस्टूं जेके आहिनि भर्तियूं वेंदियूं। 3,72,000 उम्मीदवार जेके आहिनि उहे सही। अच्छा जान मोहम्मद, इहो ॿुधाइजो जीअं तव्हां ॿुधायो त सेंटर्स मुख़्तलिफ़ ठाहिया विया आहिनि, छा ज़िलई सतह ते जे डोमिसाइल जे हिसाब सां सेंटर्स क़ाइमु कया वेंदा? जी बिल्कुलु। हाणे हर सिंध जी हर जेका डिवीज़न आहे मुख़्तलिफ़ डिवीज़नूं सखर, लाड़काणो, नवाबशाह, मीरपुर, हैदराबाद, कराची इन्हनि समूरनि डिवीज़न्स में इम्तिहानी सेंटर हूंदा जिते टेस्ट वरिती वेंदी ऐं सखर जो मिसाल तव्हांखे ॾियां त मिसाल तौरु सखर जो जेको डिवीज़नल सतह ते सेंटर हूंदो उनमें सखर, खैरपुर ऐं घुटकी ज़िलनि जा उम्मीदवार जेके आहिनि उहे हिते हिन सेंटर ते अची टेस्ट ॾींदा। अहिड़े तरीक़े सां जेके लाड़काणे डिवीज़न जा उम्मीदवार हूंदा उहे लाड़काणे में अची टेस्ट ॾींदा ऐं उन्हनि जो प्रॉपर हिकिड़ो शेड्यूल ठहंदो
उन्हनि खे ॿुधायो वेंदो त हू कहिड़े ॾींहं ते अची करे टेस्ट ॾींदा। उहो बाद में शेड्यूल जेको आहे उन्हनि खे जारी कयो वेंदो। पर फ़िलहाल जेके तारीख़ूं आहिनि उहे तइ कयूं वेंदियूं आहिनि त 6 सितंबर खां वठी टेस्ट वठण वारो जेको मरहलो आहे उहो शुरू कयो वेंदो। ठीकु आहे जान मोहम्मद महर, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। नासिर नवां ॿुधाइनि पिया मास्टरनि जी भर्तीअ लाइ टेस्ट 6 सितंबर खां वरिती वेंदी।